अस्सलाम वालेकुम। शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। उते रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। छो दोस्तों ड्रामो हिकु बहितरीन मोड़ ते पहुतो आहे। सांवल खे इहा चङाई जेको ॻोठ वारनि सां करे थो इहा कंध में पवंदी। जॾहिं सांवल छोकिरी वापसि कराईंदो अकबर खान खां पोइ ई ॻोठ वारा पाण में विढ़ंदा। सिखू चवंदो मां शादी कयां, हैदर चवंदो ही मुंहिंजी मंग हुई, मुंहिंजी इज़त आहे। होॾों जेको रुंडो आहे उहो शेरड वारनि खे चवे थो 10 लख मूंखे ॾियो, मां तव्हांखे थो ॾियां छोकिरी। यानी हिन खे पाण में विड़ाए किनो कंदो ऐं ज़बरदस्त सीन ईंदा ऐं सांवल परेशान थी वेंदो। मां त ठीको कयो अमुन कराइण जो, अमुन त थियो ई कोन। ऐं होॾां अॻे ई जेको आहे दिलावर चवंदो ॾिस अमुन कराए वएं, तोखे चयोसीं अमुन करणु हिन ॻोठ में एॾो न आसान न आहे, रुंडो कंहिंजो बि सॼण न आहे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगर अपडेट सुठी लगी तो मेहरबानी करे शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल के जरूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।